बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अज असां गैन अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। गैन अखर जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं लफ़्ज़नि जी माना ऐं जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। अचो त पहिरीं तव्हांखे उहे टे लफ़्ज़ ॿुधायूं जंहिंजे लफ़्ज़ जी शुरूआति में गैन जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे विच में गैन जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में गैन जो आवाज़ु अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि ग़ुराब, मग़रूर, आरोग। इहे हुआ टे लफ़्ज़। हाणे उहो लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदासीं जंहिंजो तव्हांखे माना ॿुधाइणी आहे। उहो लफ़्ज़ आहे ग़ौरस। गैन वा ज़बर गौ, रे ज़बर रस, पेस ग़ौरस। अचो त हाणे गैन अखर जा आवाज़ लिखूं ऐं उन खां पोइ लफ़्ज़ लिखूं। गैन बि ऐन वांगुरु लिखिबो आहे। मोह ठाहे मथां टुपको ॾेई ऐं ज़बर ईंदा सावा थींदो ग। गैन लिखी ऐं मथां टुपको ॾेई हेठां लीक ईंदा सावा थींदो गे। गैन लिखी ऐं मथां पेश ॾिबो सावा थींदो ग। गैन लिखी पोयां अलफ़ मिलाए बि सावा थींदो गा। गैन लिखी पोयां वा ॾिबो सावा थींदो गो। गैन लिखी पोयां वा ॾेई ऐं मथां ज़बर ईंदा सावा थींदो गौ। गैन लिखी वा ॾेई पोयां ऐं मथां पेश ॾिबो सावा थींदो गू। गैन लिखी ऐं पोयां ये ॾिबो सावा थींदो गे। गैन लिखी पोयां ये ॾेई मथां ज़बर ॾिबो सावा थींदो गे। गैन लिखी पोयां ये ॾेई ऐं हेठां ज़ेर ॾिबो सावा थींदो गी। ग, गे, गो, गा, गो, गौ, गू, गे, गे, गी। इहे आवाज़। हाणे लिखंदासीं लफ़्ज़। गैन ज़बर ग, रे ज़ेरे रे, ज़ात पेशो ज़, ग़ारेज़। ज़ेर वारो गैन, गैन ज़ेरे गे, ज़ाल लफ़्ज़ा, गिज़ा। पेश वारो गैन, गैन पेशो ग, दाल वा पेशा दू, दाल पेशो द, गुदूद। मंद वारो गैन अलफ़ गा, ज़ये ज़ेरे ज़ी, गाज़ी। गैन वा गो, रे पेशो र, गोर। गैन वा ज़बर गौ, से पेशो स, गौस। अलफ़ ज़बर आ, रे ज़ेरे रे, गैन वा पेशा गू, नून ज़बर न, आरे गून। हाणे हिन में गैन वा पेशा गू लफ़्ज़ में विच में आयो आहे गू। अरगून। गनिए गे, रे ज़बर र, ते ज़बर त, गैरत। गैन ये ज़बर गए, बे पेशो ब, गैन ये ज़बर गए, बे पेशो ब, गैब। गैन ये ज़ेरेगी, बे ज़बर ब, ते ज़बर त। गैन ये ज़ेरेगी, बे ज़बर ब, ते ज़बर त, गीबत। ये हुआ लफ़्ज़। गर्ज़, ग़िज़ा, गुदूद, गाज़ी, गोर, गौस, आरिबून, गैरत, गैब, गीबत। ये हुआ गैन अखर जा
आवाज़ ऐं ग़ैन अखर जा लफ़्ज़ हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं तव्हांखे नओं वीडियो मिली वञे।